सिंधियुनि जी नगरी उल्हासनगर जी हिक सिंधियाणी मुस्कान आहूजा श्री गुरबख्श नानकाणीअ जी सुपुत्री ऐं श्री विजय आहूजा जी अर्धांगिनी ॿिनि ॿारनि जी माउ आहे। हर कंहिं स्त्रीअ वांगुरु मुस्कान आहूजा बि खाधे, आर्ट क्राफ्ट ऐं कला में माहिर आहे। हिक गृहिणी जी ज़िमेदारी उन सां गॾोगॾु ॿारनि जा क्लास हलाईंदे 2017 में मुस्कान आहूजा हिकु यूट्यूब चैनल चालू कयो जंहिंजो नालो आहे हुनर मुस्कान का। महज़ हिक साल जे वक़्त अंदरि मुस्कान जो कदम वधियो सिंधियत जे तरफ़। कीअं तव्हां पाण ई ॾिसी वठो। यूट्यूबर हूंदे मां जेॾीमहिल सर्च पई कयां त मां ॾिठो हो त असां सिंधियुनि जो चैनल कान हो का बि जंहिं ते सिंधी खाधे सां गॾु रीतू रस्मूं हुजनि। केतिरा ई मूंखे मैसेजिस कंदा हुआ जंहिंमां मूंखे चवंदा हुआ त उन्हनि जी माउ कान्हे या उन्हनि खे ससु कान्हे ऐं उन्हनि खे रीतुनि रस्मुनि लाइ न ख़बर हुई। त मुंहिंजे मन में थींदो हो त मां कुझु कयां। बसि उन खां पोइ मां ठानियो त मां हिकु ज़रियो थींदसि असांजी सिंधियत खे अॻियां वधाइण जो। सिंधियत खे देश विदेश जी कुंड कुर्श में पहुचाइण जो पुख़्तो इरादो कयो मुस्कान। पोइ छो न उहे सिंधी खाधा हुजनि, सिंधी ट्रेडिशन, सिंधी कल्चर, असांजूं रीतियूं रस्मूं, ॾिण वार ऐं सिंधी ॿोली। हुनर मुस्कान का जे चैनल ते सभु वीडियोस अवेलेबल आहिनि। विकीपीडिया ते जीअं सभु शयूं अवेलेबल थींदियूं आहिनि, मुस्कान जो बि सुपनो आहे त हुनर मुस्कान का ते सिंधियत सां रिलेटेड सभु वीडियोस अवेलेबल हुजनि। हुनर मुस्कान का चैनल ते 650 वीडियोस अपलोड करे चुकी आहे मुस्कान। उन्हनि जा 100K यानी त 1 लख सब्सक्राइबर्स आहिनि ऐं उन्हनि खे यूट्यूब तरफ़ां सिल्वर बटन बि मिली चुको आहे। मुस्कान जो हिकु ॿियो बि चैनल आहे हुनर मुस्कान का सिंधी, जंहिंमें सिंधी ॿोलीअ जे वाधारे लाइ सभु वीडियोस सिंधीअ में हूंदा आहिनि। केतिरनि ई वॾनि कलाकारनि सां गॾु सिंधी ॿोली सिंधियत जे लाइ वीडियोस ठाहींदी रहंदी आहे मुस्कान। मुस्कान आहूजा चवंदी आहे त मूंखे हिकु जुनून आहे पंहिंजी सिंधी ॿोली ऐं सिंधियत खे क़ाइमु रखण जो। जेसिताईं ज़िंदह रहंदसि इहा कोशिश कंदी रहंदसि। मुंहिंजियुनि कोशिशुनि सां कंहिं ते त असरु थींदो। बसि ईअं ई मुंहिंजो साथ न छॾिजो। इहा आहे हुनर मुस्कान का जी मुस्कान आहूजा हिक सिंधियाणी।